जी नाज़रीन, करमपुर मां सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां बिजली जे करंट में नौजवान फौत थी वियो आहे। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो आहे। करमपुर भरिसां जमाल थाणे जी हद ॻोठ मोहम्मद इसाक निंदवाणी में घर जी बिजली ठाहींदे अचानक करंट लॻण सबबि 35 वीरनि जो नौजवान मेहरान निंदवाणी फौत थी वियो आहे। जी नाज़रीन, करमपुर मां सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां जमाल थाणे जी हद ॻोठ मोहम्मद इसाक निंदवाणी में नौजवान मेहरान निंदवाणी पंहिंजे घर जी बिजली जी तार ठाहे पियो त अचानक बिजली जी तार मां करंट लॻण सबबि संदसि हालत ख़राब थी वई, जंहिंखे वारसनि पारां बेहोशी जी हालत में घोसपुर अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां नौजवान जी फौतगी जी तस्दीक कई वई। अहिड़े वाक़े बाद संदसि घर भातियुनि में रोज ॾाढो मची वियो ऐं नौजवान जी माउ खे अस्पताल में बेहोशी जा दौरा पइजी विया। जी नाज़रीन, करमपुर मां सां अफ़सोसनाक ख़बर शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां जमाल थाणे जी हद ॻोठ मोहम्मद इसाक निंदवाणी में बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान मेहरान निंदवाणी फौत थी वियो आहे। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़, करमपुर।